नाज़रीन खबर शामिल कंदा आहियूं खानपुर महर मां खानगढ़ गौर प्लस में महर ग्रुप के इत्तादनि जो अलीगढ़ महर के तदारत में इजलास अॻवान एमएलए मियां मिठो रहीम बख्श गोलदार समेत महर ग्रुप के इत्तादनि शिरकत मकानी चूंडनि जी तैयारियुनि समेत मुख़्तलिफ़ सियासी मामलनि ते गौर वीचार इन हवाले वधीक तफ़सीलात मालूम कंदासीं। TN न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मीरानी खान जी नवाब तफ़सीलात सां आगाह कयो। नाज़रीन खानपुर में एक अहम खबर ॾिना आहियूं तो खानगढ़ के गौर पैलेस में महर ग्रुप के इत्तादनि जो अलीगढ़ खान जी सदारत हेठ अहम इजलास थी गुजरियो, जंहिंमें अॻोणे MLA मियां मिठो रहीम बख्श खान बोज़दार MPA शहरियार शहर हातर खान शहर मुनीर महर समेत महर ग्रुप के इत्तादनि की शिरकत मकानी चूंड की तैयारियों समेत मुख्तलिफ सियासी मामलों से गौर विचार। खानगढ़ के गौर पैलेस में GD अगवान MPA अलीगढ़ खान महर की सदारत में घोटकी जिले के महर ग्रुप के इत्तादनि जो इजलास थियो, जंहिंमें अॻोणे MLA मियां मिठो PTI MPA शहरियार शहर अॻोणे MPA रहीम बख्श खान बोज़दार जिला चेयरमैन हाजी खान महर हातर खान शहर मुनीर महर मौला बख्श खान महर गुलाम मुस्तफा अबलो महर ग्रुप के बिन इत्तादनि मुख्तलिफ यूनिट के चेयरमैन और मेंबरनि शिरकत कई। इजलास में ईंदड़ मकानी चूंड की तैयारियुनि समेत मुख्तलिफ सियासी मामलों ते गौर विचार कयो वियो ऐं सलाह मशवरा कया विया। ज़हीन मौजूद GD अगवान MPA सरदार अलीगढ़ खान महर इजलास दौरान ॻाल्हाईंदे चयो त असांजी सियासत अवामी खिदमत भलाई वारी सियासत आहे। असीं कंहिं बि पार्टी जा मोहताज न आहियूं। असां अवाम जी खिदमत ते पूरो यकीन रखूं था ऐं घोटकी ज़िले जी अवाम लाइ आला ऐवान में आवाज़ उथारण समेत मकामी सतह ते अवाम जी तरक्की भलाई लाइ कोशान आहियूं। इजलास में अलीगढ़ खान महर पंहिंजे इत्तादनि खां ईंदड़ मकानी चूंडुनि बाबति मुख़्तलिफ़ तजवीज़ वरितियूं ऐं सियासी मशवरा कया। SDN न्यूज़ नवाब मीरानी खानपुर महर।